असांजो कंहिं बि ॿोलीअ सां तासुब नाहे, ॿोलियूं राब्ते जो अहजान हूंदियूं आहिनि। अहिड़नि ख़्यालनि जो इज़हार सिंधी अदबी संगत शाख हालाणी जे शाइरनि शाख जे सेक्रेटरी शरीफ सूमरो, शाइर इक़बाल गाॾही, शाइर इम्तियाज़ नादिम फुलपोटो, अयाज़ लाशारी, दरिया ख़ान लाशारी, मोहम्मद आलम फुलपोटो, असद अली ख़ासकिली, सहाफ़ी हिज़्बुल्लाह चांग, अयाज़ हुसैन मेमन, एजाज़ अली ख़ासकिली, वक़ार अली मोहम्मद, मेहदी सूमरो, आशिक अली चांग ऐं ॿियनि चयो त भर वारे मुल्क इंडिया में हर ॿोली जो माण्हू रहे थो जिन खे ॿोली जो दर्जो मिलियलु आहे। असांजी ॿोली 5000 साल शाहूकार ॿोली रही आहे जंहिंखे ॿोली जो दर्जो ॾिनो वञे। हुननि चयो त अंग्रेज़नि जे दौर में सिंधी ॿोली दफ़्तरी ॿोली हूंदी हुई। हिननि सिंध हुकूमत जे चूंडियल सिंध जे नुमाइंदनि खां घुर कई त पाकिस्तान में जेके बि सूबा आहिनि उन्हनि में रहंदड़ माण्हुनि जी ॻाल्हाईंदड़ ॿोलियुनि समेत सिंधी ॿोली खे क़ौमी ॿोली जो दर्जो ॾिनो वञे। में सिंधी ॿोली नथी ॻाल्हाई वञे ऐं प्राइवेट स्कूलनि में रुगो इंग्लिश थी पढ़ाई वञे ऐं जीअं त असां इन्हनि खां घुर था कयूं त सिंधी ॿोलीअ खे सिंधी ॿोलीअ जो दर्जो ॾिनो वञे। ॿोलियुनि जो ॾियारो मल्हायो पियो वञे ऐं असांजी बि इहा घुर आहे त असांजे सिंधी ॿोलीअ खे क़ौमी ॿोलीअ जो दर्जो ॾिनो वञे, कार ॿोलियुनि में शुमार कई थी वञे ऐं अॼु असां आलमी ॿोलियुनि जो ॾींहुं तौर ते मल्हाए रहिया आहियूं ऐं सॼी सिंधी क़ौम खे हिन ॾियारे जूं मुबारकबाद पेश कयां थो। जे क़ौमी ॾियारो मल्हायो पियो वञे ऐं आउं ॾिठो त हर ज़बान सां हर को माण्हू चाह रखंदो आहे। ही सिंधी बोली असांजी क़दीमी पुरानी बोली आहे। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।